सामीन सलाम अलैकुम। मां मुख़्तियार अब्बासी आहियां। हस्बे मामूल अॼु हिकु अहिड़ी शख़्सियत सां तव्हांजी मुलाक़ात करायां थो जेका हिकु नामियारी शख़्सियत आहे ऐं उन जे अंदर में सिंध मौजूदु आहे। पोइ उहो चाहे सऊदी अरब में हुजे, चाहे कैनेडा में हुजे, चाहे साना हुजे, अमेरिका में वेठो हुजे, पर उन जे अंदर में हिकु सिंध आहे। उन सची पुछो त हिकिड़ो मॉडल तयारु कयो आहे। मुंहिंजी ख़्वाहिश आहे त उन दोस्त जी तव्हां दोस्तनि सां जेको आहे सो ॻाल्हियूं ॿोलियूं करायां। उन जो नालो आहे डॉक्टर अमानुल्लाह पंवर साहिबु, जंहिंजो असली जेको होम डिस्ट्रिक्ट आहे उहो त नौशहरो फ़िरोज़ आहे, पर उन जी हैदराबाद में बि रहाइश आहे। उन MBBS जेका आहे उहा लियाकत मेडिकल कॉलेज जामशरे मां कई ऐं उन खां पोइ उन स्पेशलाइज़ जेका आहे असां FCPS पाकिस्तान मां कई ऐं उन खां पोइ जेको आहे सो हू सऊदी अरब में जिद्दे में जेको आहे सो 8 साल मेडिकल स्पेशलिस्ट तौरु उन कमु कयो। उन खां पोइ डॉक्टर अमानुल्लाह पंवर साहिबु जेको आहे सो उहो कैनेडा वियो। उते कैनेडा में रिजाइना में जेको आहे सो मेडिकल स्पेशलिस्ट तौरु जेको आहे सो हींअर कमु पियो करे ऐं पंहिंजी जेका ऑर्गेनाइज़ेशन आहे जेका सिंध में कमु करे पई उहा आहे SSDP ऐं जंहिंजो साना सां बि जेको आहे सो तालुक़ु आहे। उन SSDP ऐं साना जो जेको आहे सो डॉक्टर अमानुल्लाह पंवर जेको आहे उहो हेल्थ कोऑर्डिनेटर आहे ऐं संदसि पंहिंजो 2 साल जेको आहे सो उन में सिहत जे लाइ जेको आहे प्रोजेक्ट सिंध में उन जा हलनि पिया। त हिकिड़ा अहिड़ा किरदार आहिनि जेकी ही समाज में पंहिंजो मुस्बत बहितर कमु पिया कनि ऐं उन असांजो फ़र्ज़ु आहे त असां उन्हनि किरदारनि खे अॻिते आणियूं ताकी समाज में हिकिड़ी अवेयरनेस पैदा थिए ऐं समाज त अचो त पाण ॻाल्हि ॿोल कयूं था। डॉक्टर अमानुल्लाह पंवर सां मुंहिंजी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त डॉक्टर अमानुल्लाह पंवर साहिब खे ज़रूरु ॿुधनि ऐं उनखे गौर सां ॿुधनि, छो त हू कैनेडा ऐं अमेरिका ऐं जिद्दे ऐं दुनिया जे जेको घणनि मुल्कनि में रही चुको आहे उनखे कंपेयर कंदो पंहिंजो सिंध जी सूरत हाल सां, ख़ासि करे सिहत एजुकेशन ते ॻाल्हाईंदो। तंहिंजे करे अचो त डॉक्टर अमानुल्लाह पंवर साहिब खे ॿुधूं। हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और बेल के बटन पर क्लिक कीजिए हमारे चैनल को सब्सक्राइब। अमानुल्लाह पंवर साहिब सलाम अलैकुम। साईं वालेकुम सलाम। साईं तव्हांजी तमामु वॾी महिरबानी जो तव्हां असांखे अॼु पंहिंजो मसरूफ़ टाइम मां कुझु घड़ियूं असांजे लाइ कढियूं। मां पंहिंजो जेको आहे सो तारफ़ तव्हांजो कराए वियो आहियां। वधीक जेकॾहिं मुंहिंजे तारफ़ में का खोट हुजे त उनजो पुरावो तव्हां ज़रूरु कयो। असीं तव्हां खां हीअ सिखणु पिया चाहियूं त पंहिंजो सिंध जी सूरत हाल ऐं कैनेडा जी सूरत हाल। कैनेडा में बि तव्हां रहो पिया, तव्हां जेको आहे जिद्दे में बि रही आया आहियो मेडिकल स्पेशलिस्ट तौरु। उन जे सिहत जे निज़ाम खे तव्हां कीअं पिया भेटियो त असीं केतिरो वधीक आहियूं, पोइते आहियूं, कीअं आहियूं? तव्हां जेकर उन ते तफ़सीली तौरु ॻाल्हाईंदा त असांजे माण्हुनि खे ख़बर पवंदी। दादा मुख़्तियार, सभ खां पहिरीं तव्हांजी महिरबानी जो मूंखे मौक़ो ॾिनो आहे ॻाल्हाइण जो। दादा हाणे कैनेडा में मां जेको हाणे कमु कयां पियो उहो आहे सस्केचुआन कैंसर एजेंसी। उहा प्रोविंशियल कैंसर एजेंसी आहे उन सस्केचुआन सूबे जी। मां उन में मेडिकल स्पेशलिस्ट तौरु कमु कयां पियो। कैनेडा जो हेल्थ केयर सिस्टम हीअं आहे त हेल्थ सॼी जेको आहे असां गवर्नमेंट जे ज़िम्मे आहे। माना उन जूं हॉस्पिटल्स, उन जूं क्लिनिक्स, माना मरीज़ खे उते कुझु बि ॾियणो न आहे। भले केॾो वॾो ऑपरेशन थिए, केॾो वॾो हुनजो अस्पताल में ख़र्चु अचे, सॼो गवर्नमेंट जे तरफ़ आहे। माना इहो सॼो मुफ़्त में इलाजु थिए थो। सिर्फ़ु 2 शयूं कवर कोन हूंदियूं आहिनि। हिकिड़ो त जेकॾहिं डॉक्टर हुनखे ॾिसंदो ऐं दवा लिखी ॾींदो, यूजली उहा कवर कोन्हे, पर उहा बि जेकॾहिं को मरीज़ ग़रीब आहे त काफ़ी अहिड़ा सिस्टम्स आहिनि जो उनखे उहा फ्री मिलंदी आहे। ॿियो डेंटिस्ट जो इलाजु कैनेडा में कवर न हूंदो आहे, जे ॾंदनि जो इलाजु। पोइ उहो बि वरी जेकॾहिं को मरीज़ लो इनकम ग्रुप में अचे थो त उनखे बि किथां न किथां गवर्नमेंट जे कंहिं इदारे खां सपोर्ट मिली वेंदी आहे। अहिड़े तरह कैनेडा जा माण्हू बिल्कुलु सिहतमंद ज़िंदगी गुज़ारनि था ऐं हू जेको आहे न जेको आहे सो ख़ुशहाल ऐं ख़ुशि ऐं खुरम ज़िंदगी गुज़ारनि था पिया। हाणे इहा त थी कैनेडा जी सूरत हाल। हाणे जीअं तव्हांजो सुवालु हो त उनखे मां सिंध जे सूरत हाल सां भेटियां त सिंध जी सूरत हाल ईअं आहे त सिंध में मुंहिंजो ख़्यालु आहे त कानून जे हवाले सां गवर्नमेंट रिस्पॉन्सिबल आहे सिहत जी, पर सची ॻाल्हि इहा आहे
त गवर्नमेंट जूं सहूलियतूं या गवर्नमेंट जो सिस्टम नाकाफ़ी ऐं अणपूरो आहे। नतीजे तौरु सिंध जो अवाम सिहत जे मसइलनि में तमामु घणो भोॻे थो। मिसाल तौरु हाणे कॾहिं बि असां जॾहिं इस्पतालूं ॾिसूं था त इस्पतालुनि जे ॿाहिरां माण्हुनि जो अंबोह हूंदा आहिनि ऐं उहे माण्हू दवाउनि जे लाइ परेशान हूंदा आहिनि। उन्हनि खे लिखी ॾींदा आहिनि बाबा हे टेस्ट वञी ॿाहिरां कराए अचो, ही एक्सरे कराए अचो, मिसाल CT स्कैन कराए अचो, MRI कराए अचो। पोइ ग़रीब माण्हू उहे अफोर्ड न करे सघंदा आहिनि ऐं नतीजे तौरु वीचारा पर्चियूं हथनि में खयूं घुमंदा वठंदा आहिनि। या दवाऊं मयारी कोन्हनि, दवाऊं इस्पतालुनि में जेके मिलनि थियूं उहे बदकिस्मतीअ सां जेके सरकारी खाता परचेज़ कनि था उहे तमामु सादियूं कंपनियूं ऐं जेको आहे न उहे अहिड़े क़िस्म जूं गैर मयारी दवाऊं खाइनि था। पोइ नतीजे में सिहत जो निज़ाम असांजो ईअं तबाह बर्बादु आहे। ऐं उन खां हटी करे मां चाहींदुसि त इन इशूअ ते ईअं ॻाल्हायां त जीअं हाणे कैनेडा आहे, कैनेडा में सिहत सूबाई मसइलो आहे। ठीकु, हाणे सूबाई मसइलो माना फेडरल न आहे, सूबे जो कमु आहे। त सूबे में हेल्थ मिनिस्ट्री हूंदी आहे, उन जो कमु सिर्फ़ु इहो आहे त जेका बजेट अचे उहा हेठि मुख़्तलिफ़ इदारनि खे मुहैया करे ऐं उन्हनि खे थोरो मॉनिटर करे। बाक़ी हर सूबे जी हेल्थ अथॉरिटी हूंदी आहे। मिसाल तौरु अल्बर्टा सूबो आहे, उन में अल्बर्टा हेल्थ सर्विसिस आहे। सस्केचुआन सूबो आहे त उन में सस्केचुआन हेल्थ अथॉरिटी आहे। हाणे उहा जेका हेल्थ अथॉरिटी आहे न उहा हिकिड़ी मुस्तक़िल बॉडी आहे। उन में उन जो जेको हाईली क्वालिफाइड डॉक्टर को जेको पढ़ियलु हूंदो उहो उन जो प्रेसिडेंट हूंदो। उन में पोइ उन बॉडीअ में मुख़्तलिफ़ शुबा हूंदा। मिसाल उन में पेशेंट सेफ्टी जो शुबो हूंदो, उन में इन्फेक्शन कंट्रोल जो शुबो हूंदो, उन में हॉस्पिटल जा शुबा, माना सिहत जा जेके शुबा आहिनि उहे मौजूदु हूंदा, उन जा माहिर मौजूदु हूंदा ऐं ईअं उहो निज़ाम हलंदो। बदकिस्मती सां सिंध में जेको सिहत जो शुबो आहे न उनखे असां सिंध हेल्थ डिपार्टमेंट चवंदा आहियूं, सिंध गवर्नमेंट जो हेल्थ डिपार्टमेंट। ऐं उहो हेल्थ डिपार्टमेंट जेकॾहिं तव्हांखे मौक़ो मिलियो हुजे कॾहिं उते विया हुजो त उहो रुॻो ॼण HR जो कमु कंदो आहे, माना ह्यूमन रिसोर्सिस जो। सिंध में जेको हेल्थ डिपार्टमेंट आहे उहो उते रुॻो कमु कहिड़ो थींदो आहे, तव्हां वञो कंहिं बि सेक्शन ऑफिसर वटि, मोस्टली कमु छा हूंदो आहे, फाइल भरिया पिया आहिनि छाजा ट्रांसफर्स, पोस्टिंग, डिसिप्लिनरी एक्शन्स, इंक्वायरीज़, असेंबली में सुवाल थींदा उनजा जवाब ॾियणु। बाक़ी जेको असुलु सिहत जो कमु आहे न उहो आहे ई कोन। फॉर एग्ज़ाम्पल सिहत जे शोबे में तव्हांखे पेशेंट सेफ्टी न मिलंदी, तव्हांखे सिहत जे शोबे में इन्फेक्शन कंट्रोल जो का बि शइ नज़र न ईंदी। ठीकु आहे न, त अहिड़े हिसाब सां जेको आहे न हितां जो जेको असांजो हेल्थ डिपार्टमेंट आहे न उहो केपेबल ई कोन्हे, उहो इन लाइक़ु ई कोन्हे त को हेल्थ डिलीवर करे, हेल्थ सिस्टम खे जेको आहे न को सुठे नमूने माण्हुनि ताईं सिहत खे पहुचाई आहे ई कोन। पोइ नतीजे में तव्हां ॾिसो न बीमारियूं केॾियूं वधनि थियूं। मिसाल तौरु कैनेडा में हेपेटाइटिस C जेका आहे न, B या C, उहा 1% खां बि घटि आहे ऐं सिंध में उहा हींअर 20% आहे। अक्सर करे तव्हांजो हर 5 माण्हू हेपेटाइटिस B या C जो शिकार आहे, जॾहिं त कैनेडा में इहो 1% खां बि घटि आहे। या हाणे जीअं ताज़ा केसिस थिया आहिनि HIV जा लाड़काणे में या सॼे सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में थियनि पिया, त इहो सॼो हक़ीक़त में छा आहे, इहो सॼो असांजी नाअहली आहे, न रुॻो सिहत जे शुबे जी पर माण्हुनि में घटि ॼाण जे करे बि इहो थिए थो। मिसाल बहराड़ीअ में जीअं सिंध ज़रई जेको आहे सो ख़ितो आहे ऐं असांजी तमामु घणी आबादी जेको आहे न सिंध जे बहराड़ियुनि में रहे थी। त बहराड़ी में छा थींदो आहे, अदा जेको आहे न, अदा कंहिंखे बुखार थियो वेंदो डॉक्टर, अदा मूंखे डॉक्टर सुई हण। हाणे डॉक्टर बि अक्सर सिंध में अताई डॉक्टर आहिनि, मेजॉरिटी उन्हनि जी आहे। या इवन असांजा मेडिकल जेके डॉक्टर आहिनि उहे बि छा था कनि, उहे ईअं था कनि जो उहा जेका लॻल सुई आहे न, नीडल आहे, इंजेक्शन आहे जेका, उहा असांखे रीयूज़ कनि था। हिकु सुई ॿिनि 4 माण्हुनि खे 5 माण्हुनि खे सिर्फ़ु पैसनि बचाइण करे हणनि था। नतीजे में उहे डॉक्टर जेके या कंपाउंडर या अताई डॉक्टर जंहिंखे चऊं, उहे बीमारियुनि फैलाइण में वॾो किरदारु अदा कनि था। जहिड़ो मिसाल तौरु HIV, हेपेटाइटिस B, हेपेटाइटिस C। हाणे जेके इहे बीमारियूं आहिनि इहे थियनि थियूं। हाणे इहे बीमारियूं पोइ ॾिसो न, कंहिंखे हेपेटाइटिस C थी, हली हली उहो क्रानिक हेपेटाइटिस C थींदी, उनखां पोइ सिरोसिस ऑफ लिवर थींदी, जंहिंमें जिगर सुकड़िजी वेंदो आहे, जहिड़ो फाइब्रोसिस थींदी आहे, नंढो थींदो आहे। पोइ उन जे नतीजे में छा थींदो आहे त हाणे माण्हू खे खपे लिवर ट्रांसप्लांट फॉर एग्ज़ाम्पल हाणे इंडिया में थिए थो, इस्लामाबाद में थिए थो, जंहिंजी कास्ट आहे 70 लख रुपया। हाणे 70 लख तव्हां ॾिसो न सॼे समाज में केॾा केसिस आहिनि। तव्हां असां छा था सम्झो तव्हां त असां अफोर्ड करे सघूं था त असांजो मुआशिरो एॾो बार खणे त माण्हुनि जा सभिनी जा असां ट्रांसप्लांट करायूं। ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॿुधाईंदो आहे त इवन ट्रांसप्लांट बि को मसइले जो हल कोन्हे, छाकाणि ट्रांसप्लांट खां पोइ बि उन मरीज़ खे वरी
पंहिंजे दिफ़ाई निज़ाम घटि करण लाइ इम्यूनो सप्रेसिव ड्रग्स खाइणियूं आहिनि त इहो दिफ़ाई निज़ाम घटि करण लाइ जीअं रिजेक्शन खां बचिजे इन ट्रांसप्लांट जे त पोइ उहो जेको आहे न मरीज़ वीचारो मुस्तक़िल दवाऊं खाईंदो त इहो मुसलसल जेको आहे न का बि सिहतमंद ज़िंदगी न गुज़ारींदो। हाणे इहो इशू आहे। मिसाल ॿियो जेको असां वटि अलमियो आहे, असां वटि जेके बि इहे डॉक्टर कंपाउंडर आहिनि जंहिं तंहिंखे एंटीबायोटिक लिखी ॾींदा, अबा मूंखे बुख़ारु आहे, अबा ॾे हुनखे एंटीबायोटिक। हाणे एंटीबायोटिक जे घणे इस्तेमाल सां छा थियो आहे हिते हिन ख़िते में त ड्रग रेज़िस्टेंस आयो आहे, माना जेके जरासीम आहिनि उन्हनि में जेनेटिक मॉडिफिकेशन थी आहे एंटीबायोटिक जे करे। हाणे जेके जरासीम नवां अचनि था पिया उहे का बि ड्रग एक्सेप्ट ई कोन था कनि। मिसाल तौर ते ट्यूबरकुलोसिस, टीबीअ जूं जेके दवाऊं अॻे हुयूं हाणे ड्रग रेज़िस्टेंस टीबी अची वई आहे। इवन टाइफाइड आहे उहा ड्रग रेज़िस्टेंस आहे। हाणे असां कैनेडा में जेका दवा यूज़ कंदा आहियूं न बिल्कुलु सिंपल सादी एंटीबायोटिक जेको आहे न जेके हिते त हाणे असां इस्तेमालु ई नथा करे सघूं, छाकाणि हितां जा जरासीम रेज़िस्टेंस डेवलप करे विया आहिनि ऐं उहे दवाऊं हिते अमल में ई नथियूं अची सघनि, उहे माण्हू इस्तेमालु नथा करे सघनि। इन जे बजाए कैनेडा में इहे सभु दवाऊं इफेक्टिव आहिनि ऐं उते उन्हनि दवाऊं जेके एंटीबायोटिक जे घटि इस्तेमाल जे करे इहे दवाऊं अॼु बि उते क़ाबिल अमल आहिनि। त इहो थियो। उनखां पोइ इवन जेको आहे सो न ॿिया इशूज़ आहिनि। मिसाल तौरु माण्हुनि खे या असांजे इंसाननि खे त सिहत जी ॼाण आहे ई कोन। हाणे उन में जेको आहे सो उनजे उहो छाजे करे कोन्हे, हिकिड़ो त असांजो जेको दर्सी निज़ाम आहे या तदरीस जेका आहे या तइलीम जेका आहे या असांजा जेको करिकुलम आहे जेको असां क्लास में पढ़ायूं था, स्कूल में पढ़ायूं था, उन में सिहत जी ॼाण न हुजण जे बराबरि आहे। ठीकु, हाणे न हुजण जे बराबरि आहे, नतीजे में छा थियो, आम माण्हूअ खे ख़बर ई कोन्हे। आम माण्हूअ खे इहा ख़बर न आहे त वॉशरूम यूज़ करण खां पोइ ॿाहिरि निकिरी साबुण सां हथु धोइणो आहे त जीअं साफ़ु थिए, इनखे हैंड वॉशिंग चइबो आहे न। त उहो कंसेप्ट ई कोन्हे। मिसाल ओरल हाइजीन आहे, ॾंदण आहे कीअं ॾिजे, उनखां सवाइ असांजा माण्हू ॾिसो न पान गुटका इहे पाण खाईंदा आहिनि, नतीजे तौर ते जेको आहे न उन जा जबड़ा जेको आहे न टाइट थी वेंदा आहिनि, फाइब्रोसिस थींदी आहे, उहे वीचारा वात बि न खोले सघंदा आहिनि। उनखां सवाइ पोइ उनजी गले जी कैंसर अलॻि आहे। मूं तमामु घणा केसिस हिते कराची में जॾहिं मां हूंदो हुउसि मूं ॾिठा जेके गले जी कैंसर जा रुॻो पान खाइण जे करे, इन्हनि गुटकनि खाइण जे करे आहे, या स्मोकिंग आहे। फॉर एग्ज़ाम्पल एजुकेशन आहे, असांजो माण्हू तमामु घणो स्मोकिंग करे थो, नतीजे में लंग कैंसर ऐं दिलि जूं बीमारियूं ऐं ॿियूं बीमारियूं लॻनि थियूं। या अच्छा इहो हिकिड़ो पासो। ॿियो पासो इहो आहे त इवन जेके नॉन कम्यूनिकेबल डिज़ीज़िस आहिनि, फॉर एग्ज़ाम्पल डायबिटीज़ आहे, ब्लड प्रेशर आहे, असांजे आम माण्हूअ खे, आम डॉक्टर जेके आहिनि न, जेके असांजा MBBS आहिनि या जेके अताई डॉक्टर आहिनि, उन्हनि खे इन्हनि जे इलाज करण जी ख़बर ई कोन्हे। नतीजे तौरु इहे बीमारियूं वञी या त इंसान जो गुर्दो फेल थो थिए, या कंहिंखे फालिश थो थिए, कंहिंखे हार्ट अटैक थो थिए, इहे बीमारियूं थियनि थियूं ऐं माण्हू मरी वञनि। इन जे बिनिस्बत कैनेडा में, छाकाणि त हर माण्हू उते रजिस्टर्ड आहे, उनजो हर माण्हूअ जो उते हिकिड़ो फैमिली फिज़िशियन आहे। उहो फैमिली फिज़िशियन उन जूं सभु इहे बीमारियुनि ते निगाह रखंदो आहे। असां वटि उहे सिस्टम आहिनि, कंप्यूटर सिस्टम आहिनि, सॉफ्टवेयर्स आहिनि, त उहे हर माण्हूअ जो रिकॉर्ड आहे त हिन माण्हूअ जी है इशूज़ आहिनि, इनजी हीअ ट्रीटमेंट आहे, इनजी हीअ इन्वेस्टिगेशन आहे। उन बजाए असां वटि को बि अहिड़ो सिस्टम कोन्हे। असां को बि माण्हू कंहिं बि डॉक्टर वटि रजिस्टर्ड कोन्हे, उन वटि को कंहिं वटि रिकॉर्ड कोन्हे ऐं नतीजे तौरु का ख़बर न आहे। मिसाल तौरु हाणे HIV जा केसिस थिया आहिनि, थियणो त ईअं खपे त हिन ख़िते जो माना सिंध जो हर माण्हू जेको आहे न HIV जी टेस्ट थियणु खपे, हर माण्हूअ जी हेपेटाइटिस C जी टेस्ट थियणु खपे, B जी थियणु खपे, छाकाणि इहे सभु बीमारियूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजी का अलामत ई कोन हूंदी आहे। इहे बीमारी त ईअं अची वेंदी आहे, माण्हुनि खे ख़बर बि न पवंदी आहे। ऐं नतीजे तौरु इहा ख़बर तॾहिं पवंदी आहे या त माण्हूअ खे जो जहिड़ो सुकिड़िजी वञे, या HIV आहे त वञी एड्स में तब्दील थिए। हाणे एड्स जेको आहे न अदरवाइज़ काफ़ी सालनि खां पोइ थींदी आहे, त माण्हुनि खे त ख़बर ई न पवंदी। माण्हू जॾहिं वञी मरण जे वेझो पहुचंदा आहिनि, पोइ हुनजी तशख़ीस थींदी आहे, तेसि ताईं त देरि थी चुकी ईंदी आहे। ऐं उहे माण्हू वीचारा जेको आहे न जेको आहे सो जॾहिं वञी अज़ाब में मुब्तला थींदा आहिनि, पोइ उन्हनि खे ख़बर पवंदी आहे। त इहे इशूज़ आहिनि। त मुंहिंजे हिसाब सां सिंध में इन सॼे असांजे हेल्थ सिस्टम खे नए सिर तरतीब ॾियण जी ज़रूरत आहे, छाकाणि त हूअं बि दुनिया में पाण ॾिसूं था इवोल्यूशन आहे। मिसाल अॻे इंटरनेट कोन ई हाणे आई आहे, अॻे सोलर, हाणे ॻोठनि में वञो त हर घर में सोलर लॻो पियो आहे, पखा लॻा पिया आहिनि, अॻे कोन हुआ। त इहे इवोल्यूशन जेका अचे थी न, या जेके इर्तिका चऊं असां, उहा हर फील्ड में आहे, त उहा सिहत में बचणु खपे। त सिहत जो जेको असांजो हे मॉडल आहे, इहो बिल्कुलु फेल आहे ऐं असांखे दुनिया जे तरक़ी याफ़्ता मुल्कनि खे ॾिसणु खपे। ऐं इन में को हक़ीक़त में फंड्स जो बि मसइलो न आहे। फंड्स जेके ईअं राइट नाउ बि आहिनि, इहे काफ़ी आहिनि या इहे बिल्कुलु पूरा आहिनि जेकॾहिं असां इन्हनि खे सही इस्तेमालु कयूं।
ऐं सही जेको आहे न तरतीब ॾियूं वञे सॼे सिस्टम खे। ऐं यकीननि करप्शन बि हिकिड़ो एलिमेंट आहे हिते। हर जेको आहे न कोशिशि माण्हू कनि था ते पैसा मंथलियूं वठनि, पैसा पाण खाइनि, पैसा कंहिं ॿिए खे पहुचाइनि। इहो जो करप्शन आहे उन सोसाइटी खे तबाह कयो आहे, त उन सां पोइ सॼो निज़ाम तबाह आहे। त मुंहिंजे हिसाब सां त सिंधी माण्हुनि खे ख़ुदि सुजाॻ थियणो पवंदो, छाकाणि सिहत तव्हांजी पंहिंजी आहे। जेकॾहिं मां चाहियां त मां पंहिंजी सिहत खे महफ़ूज़ रखां, पंहिंजे औलाद जी सिहत खे बचायां, त यकीननि मूंखे सिहत जी बुनियादी ॼाण बि हासिलु करणु खपे। असांजा माण्हू हूअं त वॾो टीवियूं बि ॾिसनि था, ड्रामा बि ॾिसनि था, ॿियूं शयूं बि कनि था, पर जॾहिं सिहत जी ॼाण आहे न पोइ हुन में उनजी तवजह उहा न आहे। नतीजे तौरु असांजो माण्हू मिसाल हेपेटाइटिस बी या सी, असां जॾहिं प्रोजेक्ट हलायो सिंध जे हाई स्कूलनि में, त शागिर्द छॾियो पर उस्तादनि खे ख़बर न हूंदी। उहो चवंदा साईं इहो जेको सी ऐं हेपेटाइटिस बी ऐं सी थिए थी न, इहा त ख़राबु पाणीअ करे थिए थी। पाणी में सेंखियो मिली वियो आहे, पाणीअ में जेको आहे न ड्रेनेज जो पाणी मिली वियो आहे, गटर जो पाणी मिली वियो आहे, नतीजे तौरु इहा बीमारी थिए थी। पर ईअं न आहे, इहा बीमारी ब्लड सां ट्रांसमिट थींदी आहे। इन बीमारीअ जो ख़राबु पाणी सां को ताल्लुक़ु कोन्हे। पर हिते तव्हां ॾिसो न अख़बारूं बि ईअं लिखंदियूं, सहाफ़ी बि ईअं लिखंदा, उस्ताद बि ईअं सम्झंदा। माना इहो छा आहे त एक्चुअली मां हिन खे चवंदुसि इहा जिहालत आहे न। त जिहालत जेका असांजी हूअं ॿियनि मामलनि में बि आहे, उहा साॻी जिहालत असांजी सिहत जे ख़राबु पाणी पीअण जे करे ए ऐं ई त थी सघे थी। जिसे ए, हा बिल्कुलु ए ऐं ई थिए थी, पर उहा वरी जहिड़े खे मुतासिर नथी करे। जंहिंखे पाण जांडस बि चवंदा आहिनि। न जांडिस त हिकिड़ो जनरल टर्म आहे। जांडिस जा त वरी इलाही ॿिया सबब बि आहिनि, वायरस बि आहिनि, ड्रग्स बि आहिनि, ॿियूं ॿिया मसइला आहिनि। जांडिस हिकिड़ो चइबो आहे पीलाण खे, जेको अखियूं पीलियूं थींदियूं आहिनि या पेशाब पीलो ईंदो आहे या चमड़ी पीली थींदी आहे। पर उन सां छा ए ऐं ई जेका आहे न उहा जहिड़ो ख़राबु न कंदी, या सिरोस अॻिते हली जंहिंखे पाण सिरोसिस चवंदा आहियूं, जहिड़ो सुकिड़िजी वेंदो आहे, उहा न थींदी आहे। पर हिते जनरल कंसेप्ट हुयो आहे भाई पाणी जे करे बीमारियूं थियनि थियूं। पोइ नतीजो इहो थो निकिरे त जेको असुलु सबबु आहे न, इहे माण्हू बाबा तव्हां ख़ुदा जे वास्ते तव्हां डॉक्टरनि ॾे वञो, उन्हनि खे पंहिंजी फ़ी ॾियो। छाकाणि सिंध बहिराड़ी में तव्हां वञो न, सुईयो डॉक्टर छो था आणनि, उहा इन करे था आणनि जो माण्हू उन्हनि खे 20 रुपया बि नथा ॾियनि। 30 रुपया जेका हुनजी फ़ी, 40 रुपया हुनजो हक़ु आहे, उहा नथा ॾियनि। जेसि ताईं उनखे सुई न लॻंदी पैसा न ॾींदा। त बाबा उन डॉक्टरनि जो हक़ु आहे, तव्हां हुनखे पंहिंजी कंसल्टेशन चार्जिस ॾियो, 30 रुपया 40 रुपया, त हुन जो गाॾो बि हले ऐं तव्हांखे सिहत मिले। पर असां माण्हू चवंदा न साईं न, असां बसि जेको आहे न सुई तो हई कोन, मां पैसा छो ॾियां। पोइ इन जे नतीजे में छा थो थिए जो असां पाण पंहिंजी सिहत जो असां पाण ॿेड़ो ॿोड़ियूं था। ऐं नतीजे में तव्हां ॾिसो न सिंध में गुरबत केॾी वधी वई आहे। माण्हुनि जो अक्सर टाइम इन सिहत जे बीमारियुनि में या इन बीमारियुनि थियण में लॻे थो, ऐं नतीजे में पैसो ख़र्चु थिए थो, टाइम ख़र्चु थिए थो। ऐं हाणे मिसाल तव्हांखे ॿियो मिसाल ॾियां, थैलेसीमिया। थैलेसीमिया रत जी बीमारी आहे जेका अक्सर करे थींदी आहे फस्ट कज़न्स सां शादी करण लाइ, छाकाणि जीन साॻी आहे। जेकॾहिं उन छोकिरो ऐं छोकिरी ॿिन्ही में थैलेसीमिया माइनर आहे, त जेको ॿारु ॼमंदो न 25% इम्कान आहे त उहो थैलेसीमिया मेजर ॼमंदो। त इन जे करे बाबा पहिरीं त इहो कज़िन मैरिज हुजणियूं न खपनि, शादियूं थोरो परे परे थियनि त जीअं जेनेटिक चेंज थिए फैमिलीअ में न। पर जेकॾहिं सफ़ा मजबूरी आहे करणी आहे त ठीकु आहे, त उन्हनि जी हेमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस हिकिड़ी टेस्ट थींदी आहे, उहा थियणु खपे। कज़न जेको आहे सोट खे बि चइबो आहे, मासात खे बि चइबो आहे, मासात, मारोट, पुफाट सभु उनमें। हा, तव्हां वधीक कंहिंखे न इहे सभु साॻी ॻाल्हि आहिनि सभु। त इन हिसाब सां भला जेकॾहिं भले कयो, इस्लाम चए थो वञी शादियूं कयो, तव्हां कयो, पर भला उहा टेस्ट त करायो न, जंहिंखे हेमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस चवंदी आहे। मिसाल 200-250 रुपया लॻंदा, त उन सां गॾु जेकॾहिं ॿई महिनत निकिता, भई पाण में शादी न कनि, उहा छोकिरी कंहिं ॿिए नॉर्मल माण्हू सां शादी कंदी त उहा बीमारी उॾाई ॿार में मुंतकिल कोन थींदी। त नतीजे तौरु तव्हां ॾिसो न थैलेसीमिया जा केॾा केसिस आहिनि, जंहिंखे तव्हां ॾिसो न थैलेसीमिया में असांखे पोइ हफ़्ते में 10 ॾींहंनि में ब्लड जी बोतल चाढ़णी आहे, ऐं उहे ॿार 15-16 सालनि में वीचारा मरी बि वेंदा आहिनि। ॾिसो न इहो सोसाइटीअ जो अलमियो आहे न। असां सिखण लाइ तयारु न आहियूं। असां जॾहिं हिते चवंदा आहियूं माण्हू बाबा वञी पंहिंजी टेस्ट करायो, त माण्हू वरी असांखे खिलंदा आहिनि, टेस्टूं असांजा ॿ ॾाढनि टेस्टूं कोन करायूं, असां छो करायूं। त असां माण्हू तब्दील थियण लाइ तयारु न आहियूं। जेकॾहिं तव्हां तब्दील न थींदो त यकीन ॼाणो तव्हां तमामु वॾा चैलेंजिस आहिनि। तव्हांजी पंहिंजी सिहत तबाह थींदी, तव्हांजो फ्यूचर तबाह थींदो। तव्हां वटि जेके 2-3 रुपया आहिनि, बजाए ॿारनि जे तइलीम ते ख़र्चु करण जे रुॻो सिहत ऐं बीमारियुनि जे इन फाथल हूंदो, इन घेरे में हूंदो, ऐं तव्हांजी का तरक़ी कोन थी सघंदी। महिरबानी डॉक्टर अमान लाइ पवार साहब, तव्हां तमामु पंहिंजो जेको तजुर्बो आहे उहो असां सां शेयर कयो, ऐं कैनेडा ऐं सिंध जी सूरत हाल खे तव्हां जेको आहे सो कंपेयर कयो। उमेद आहे त असांजा जेके सामीन आहिनि, ॿुधंदड़ आहिनि, उहे तव्हांखे तमामु घणो गौर सां ॿुधंदा ऐं तव्हांजे ॾिनल तजवीज़ुनि ते ज़रूरु अमल कंदा, ऐं सिंध हुकूमत बि
तव्हांजे ॾिनल ॻाल्हियुनि ऐं ॾिनल तजवीज़ुनि ते ज़रूरु अमल कंदी। पाण वरी वधीक मिलंदासूं, वधीक कचहरियूं कंदासूं। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़। मुख़्तियार अब्बासी खे इजाज़त ॾींदो। उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। महिरबानी दोस्तो।